बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। आऊं आहियां सुभान खोसो। इलेक्शन जी गहमा गहमी उरूज ते पहुतल आहे। अॼु रुख़ कंदासीं कंदकोट जो। कंदकोट में गुज़िरियल 20 सालनि खां मीर आबिद ख़ान सुंदराणी साहब उतां MP चूंडजनि पिया। सॼे जेके आहे तालको आहे उनजे अच्छे कार्य जा मालिक आहिनि, लेकिन 20 सालनि जो अरसो गुज़री वञण बावजूदि कंदकोट जे माण्हुनि जी जेका हालत आहे, जेका ज़िंदगी आहे, उहा तब्दील न थी सघी आहे। बुनियादी मसइला जेके हुए सिहत, तालीम, इहे मसइला त पंहिंजी जाइ ते, पर अॼु बि कंदकोट जा माण्हू गंदगी, गटर ऐं इन्हनि सभिनी तकलीफ़ुनि खे मुंहुं पिया ॾियनि। आख़िर हाणे जॾहिं चूंड जो जेको इलेक्शन जो जेको शेड्यूल आहे उहो बि जारी थी चुको आहे, वरी इहे चूंडियल नुमाइंदा अवाम वटि वेंदा। छा हिन भेरे कंदकोट जा माण्हू वरी साॻे तरीक़े सां साॻियुनि उम्मीदवारनि जी चूंड कंदा? उहे ई बिरादरी जेको आहे त ज़ात ऐं पात जे नाले ते वोट थींदो, या हिन भेरे माण्हू कारकर्दगी जी बुनियाद ते वोट कंदा? इन सॼे मामले खे सम्झण जे लाइ कंदकोट जा सीनियर सहाफ़ी आहिनि पीरबख्श बंगवार साहब, उहे असां सां लाइन ते मौजूदु आहिनि। वॾी महिरबानी पीरबख्श बंगवार साहब, गुज़ारिश ई आहे त तक़रीबन हूअं अगरि ख़ानदानी सिलसिले में ॾिठो वञे त मीर आबिद ख़ान सुंदराणी साहब जो ख़ानदान वॾे अरसे खां कंदकोट जी सियासत ते हावी आहे, पर उन सभिनी शयुनि खे छॾे ॾियूं, रुगो 20 सालनि जो हिसाब कयूं त 20 सालनि में मीर आबिद ख़ान सुंदराणी साहब गंदगी, ड्रेनेज, इहे मसइला हल न कराए सघियो आहे। सुभान साहब महिरबानी। सुभान साहब, पहिरीं ॻाल्हि त ज़िले कशमीर कंदकोट में जेको तव्हां ॻाल्हि कई आहे वोट जो, त असांजे ज़िले में वोटुनि जो बख़ूबी सभु खे ख़बर आहे। असांजो वोट आहे शख़्सियतुनि जो। हिते आहे सरदारी निज़ाम, उहे पुराणे क़िस्म जा पुराणो सिस्टम जेको हलंदड़ अचे थो, भाई सरदार खे वोट ॾियणो आहे, उन जे करे उहो रस्म रवाज हलंदो थो अचे। बाक़ी रही ॻाल्हि जेका वोट ॾियण जी, त जेका कम MPA MNA खे करिणो हुयो ज़िले कशमीर कंदकोट जे सभिनी तालुकनि या ज़िले में, उहो न थी सघियो आहे। बहरहाल वरी बि ॿियनि तालुकनि खां, तंगवानी हुजे या कशमीर हुजे, उन खां पोइ बि कंदकोट शहर हिन वक़्तु बहितर आहे। छो कंदकोट शहर में तव्हां ॾिठो त ड्रेनेज जो सिस्टम जेको हिकिड़ो अॻु में बंदि हुयो, उहो हिकिड़ो वॾो प्रोजेक्ट हुयो जेको मीर हज़ार ख़ान बिजाराणी मरहूम हुयो या मीर आबिद ख़ान हुयो, पीपल्स पार्टी जे पहिरें दौर में 40 करोड़ जे लागत सां उन्हनि हिकिड़ो स्कीम ॾिनो, जंहिंजे करे कंदकोट शहर जो ड्रेनेज वारो जेको मेन इशू हुयो उहो त फाइनल थी वियो। ऐं बाक़ी जेके हुनजा रहियल जेके पाड़ा हुया, जेको असां गुलशेर मालो चऊं या असां मिर्ज़ापुर मालो चऊं या ईदगाह मालो चऊं, उन्हनि में बिल्कुलु इहे प्रॉब्लम ड्रेनेज जा आहिनि, नालियुनि जा आहिनि। त हिन जेको गुज़िरियल पीरियड जी ॻाल्हि कंदासीं त असां गुज़िरियल पीरियड में त कंदकोट सिटी में MP आबिद ख़ान सुंदराणी तरफ़ां 12 करोड़ जे लागत सां हिकु स्कीम ड्रेनेज जे लाइ ॾिनो वियो आहे, ऐं 12 करोड़ जे लागत सां ॿियो स्कीम, ऐं टफटाइल जी ॻाल्हि कयूं था त 20 करोड़ जे स्कीम सां जेको आहे 20 करोड़ जे लागत सां ॿी स्कीम टफटाइल जो ॾिनो वियो आहे। ऐं रोडनि ते जेको पाणी जो जेको इशू हुयो मेन, हिन में जेके टेक्निकल माण्हू हुया उन में वेठा त बाबा हिते जेके पुराणा डिस्पोजल लॻल आहिनि, उहो पाणी जो निकाल नथो थिए, उनजो मरमत नथो थिए, उन्हनि जो मरमत जो कमु हले थो। ऐं जाफर मालो आहे जेको ख़ासि करे उनमें DC ऑफिस जे रोड ते पाणी निकिरंदो हो, या जेको साकी मोड़ खां जेको पंहिंजे हिन राजापुर ताईं रोड हुयो, उन रोड जो 12 करोड़ जे लागत सां कमु बि थियो आहे, उते नाली बि ठहिया आहिनि। त इहे कम हलंदड़ आहिनि। ऐं 20 सालनि जी जेकॾहिं ॻाल्हि पोइ हिते असां वेंदा त ज़िले कशमीर कंदकोट में IBS सेंटर हिते कंदकोट में खुलियल आहे, कैंपस हिते कंदकोट समेत त हितां जा पतगिदाई वारा जेके इलाइक़ा आहिनि, जेकाबाद हुजे या ॿियनि शिकारपुर हुजे, ॿियनि ज़िलनि खां बि जेको हिते माण्हू अची करे कैंपस में हिते दाख़िला वठनि था। ऐं कैडेट कॉलेज जी ॻाल्हि कंदो आहे त करमपुर में तव्हां ॾिसो त कैडेट कॉलेज आहे, हुते हज़ारनि जी तादाद में हुते शागिर्द अचनि था। ऐं कंदकोट जे पंहिंजे शिकारपुर रोड सां DHQ हेडक्वार्टर जेको अस्पताल न हुयो, गुज़िरियल 15 सालनि खां वठी करे 18 सालनि खां ज़िलो थियो न हुयो, उन जो कम बि हलंदड़ आहे। जी ज़ुबान। अच्छा पीरबख्श साहब, मूंखे इहो ॿुधायो त हिन भेरे जी आमतौर ते चए थो वञे त बाबा सोशल मीडिया जो दौरु आहे, माण्हुनि में तमामु वॾो शऊर अची वियो आहे, ऐं तव्हां त जारी ॻाल्हि आहे कंदकोट जे वोटरनि सां, माण्हुनि सां मिलो था, त इहे जो इंट्रो में मां बि ज़िक्र कयो, तव्हां बि जवाब में चयो त भई कबीलाई सिस्टम आहे, सरदारी निज़ाम आहे, त पोइ पाण ईअं चऊं त भाई इहो सिलसिलो वरी हिन भेरे बि साॻियो हलंदो, या हिन भेरे कुझु न कुझु फ़र्क़ु आहे माण्हुनि में? सुभाणे हिन में 10% वोट ते असां फ़र्क़ु हिन में ॾिसूं था। जेको आम शऊर ते जेके जंहिं माण्हुनि जा जेके नौजवान जनता आहे, जेको इहे जनरेशन आहे, उहे विया आहिनि, को यूनिवर्सिटियुनि में पढ़ियल आहिनि, या कोई हैदराबाद, कराची, लाहौर, इस्लामाबाद जेके नौजवान पढ़नि था, त मां सम्झां थो उहे माण्हू आहिनि, उहे इन्हनि शयुनि खां हटी करे उहे पंहिंजो आज़ादाना वोट जो इस्तेमालु कंदा।
बाक़ी 90% जेके असांजे इलाइक़े जा माण्हू आहिनि इन में 2 इशू आहिनि। हिकु त इन इलाइक़े में असांजो क़बाइली सरदारी जेको आहे रवाज आहे, ॿियो जेके क़बाइली जहिड़ा अक्सर तव्हां ॾिसो ज़िले में को अहिड़ो बिरादरी न आहे जेको क़बाइली जहिड़नि खां उहो उन में सलाड़ियल न हुजे। उहे सभु कंहिं न कंहिं इशू ते कंहिं न कंहिं मामले ते को पाण में आहिनि, को ॿिए बिरादरी सां, को टे बिरादरी सां उन जा क़बाइली जहिड़ा हलंदड़ आहिनि। हाणे जेके हुननि में ड्रेक ते वञूं था त जेसीं ताईं इहे सरदार फ़ैसिलनि में न वेंदा, इहे अॻिते न वेंदा, तेसिताईं उहे ख़ैर न थींदा। त कुझु अहिड़ा माण्हू आहिनि उहे मजबूरनि जे करे बि ॾियनि था, ऐं बाक़ी जेको अञा रेशो आहे उहो हिन वक़्तु अञा ताईं मां सरदारनि जे हक़ में आहे। अच्छा पीर भाई साहब, इहो त थियो हिकिड़े तरफ़ जेको मां ज़िक्र कयो इंट्रो में त भई कमकार 20 सालनि में अगरि प्रॉपर रुगो म्यूनिसिपल कमेटी जा पैसा बि कंदकोट ते ख़र्च थियनि हा त कंदकोट जी जेका शक्ल सूरत आहे उहा खणी चेंज हुजे हा। बहरहाल हाणे थोरो हलूं था सियासी इन ते इलेक्शन ते। बाबा तेगो ख़ान तेगानी साहब बि जेको आहे त अचनि पिया मैदान में, ऐं जेको आहे त उन सां गॾु JUI तरफ़ां 2 ॻाल्हियूं हलनि थियूं मार्केट में त जेको आहे राशिद अहमद सूमरो साहब हुजनि या हाफ़िज़ रबनवाज़ साहब अचनि। छा था सम्झो अगरि 3 ॼणनि जो मुक़ाबिलो थिए त पोइ कंहिंखे फ़ाइदो थींदो, ऐं हिन भेरे जेको पलड़ो आहे या सियासी तरीक़े सां तव्हां कंहिंखे वज़नाइतो ॾिसो था? सुभाणे साहब, पलड़ो त ज़ाहिरी तौर ते मीर आबिद खान जो भारी आहे, छो जो पूरे सिंध में तव्हां ॾिसो जेको RO ऐं DRO जेके मुक़ररु थिया आहिनि उहो AC ऐं DC आहिनि। इन मां बि अंदाज़ो लॻाए सघिजे थो त उन्हनि खे पोइ जेको आहे त पंहिंजो पोस्टिंग वठिणियूं आहिनि। हिकु त उहे तरफ़ा, ॿिए नंबर ते बि असांजो जेको इलाइक़े में रस्म रवाज मुताबिक़ जेको वोट बैंक आहे उहो पीपल्स पार्टी जो घटि सरदारनि जो वधीक आहे। हिते असांजे ज़िले में त जीअं कंदकोट तालुके में मीर आबिद खान जो होल्ड आहे उहो ई कामयाबु थींदो। कश्मीर तालुके में सरदार सलीम जान जो आहे, हाजी अब्दुल खोसे जो आहे, जेको उम्मीदवार उहे माण्हू वञींदा उहे ई कामयाबु थींदा। तंगवानी तालुके में सरदार महबूब अली खान बिजाराणी आहे या मीर शबीर अली खान आहे, जेके माण्हू उम्मीदवार हुन जा ईंदा उहे ई माण्हू कामयाबु थींदा। बाक़ी इलेक्शन आहे, जमहूरी हक़ आहे, इन में बीहण लाइ हर कंहिंखे हिसो वठणु घुरिजे। ऐं सरदार तेओ खान बि पहिरें चकर जेको आहे MP सीट ते अचे थो, उहो PS 5 ते बि अप्लाई करे थो, PS 6 ते बि अप्लाई करे थो। ऐं हाफ़िज़ अबराज़ चाचा 2018 में बि इलेक्शन विढ़ियो, सुठा वोट कया। ऐं हींअर जेको आहे तुंहिंजो पाण में तनज़ीमी कुझु इख़्तिलाफ़ नज़र में अचनि था, त कोई चए थो त राशिद महमूद सूमरो अचे थो, कोई चए थो त हाफ़िज़ रबनवाज़ अचे थो। जेको अंदाज़ो इहो आहे असांखे बाख़बर ज़रियनि मां, हिते इलेक्शन में ई राशिद महमूद सूमरो न ईंदो, पाण हाफ़िज़ रबनवाज़ खे टिकट मिलंदो। अच्छा आख़िरी सवाल आहे पीर भाई साहब, इहो ॿुधाइजो त कल्ह जेसिताईं जांच पड़ताल हुई त उन में कागज़ी जेके नामज़दी जेके कागज़ हुया उहे कंदकोट में घटि तादाद में जमा थी सघिया। हिन टाइम ताईं जेका सूरत हाल छा आहे, कंहिं जेके उम्मीदवार आहिनि जन नामज़दी फार्म जमा कराया आहिनि? सुभाणे साहब, इन 191 जी ॻाल्हि कंदासीं त इन 191 में अॻूणी सूबाई वज़ीर एहसान रहमान मज़ारी, हाजी अब्दुल खोसो, अली जान मज़ारी समेत कश्मीर जा 10 खां 12 माण्हू ॿिया हुया, उन्हनि जमो कराया आहिनि। ऐं कंदकोट मां हिते PTI जे टिकट ते डॉक्टर इकरार जखराणी ऐं जमात इस्लामी जे टिकट ते हाफ़िज़ नसरुल्लाह चन्ना आहे। ऐं JUI जे जेको उम्मीदवार आहे इम्कानी, उन फार्म जमो न कराया मुंहिंजे ख़्याल में। उनजो 2 तारीख़ जेको आहे तुंहिंजो टाइम वधायो वियो आहे, उनजे करे अॼु या सुभाणे ताईं जमो कराईंदा। शाहज़ैन खान बिजाराणी आहे, उन सां गॾोगॾु गुज़िरियल ॾींहं ताईं 15 जेके उम्मीदवार हुया उन्हनि पंहिंजा नामज़दगी फार्म जमो कराया आहिनि। ऐं PS ते अचूं था त PS ते बि जेके उम्मीदवार हुया 2 ॾींहं जेको डेट वधण जे करे उन में घटि तादाद में माण्हू जमो कराया आहिनि फार्म। जेके उम्मीदवार हुया फार्म वसूल करे विया, उहे अॼु शाम ताईं या सुभाणे ताईं उहे पंहिंजो मुकमल फाइनल कंदा। उन खां पोइ ॾिसूं था त केरु बीहनि था या केरु दस्तबरदार थियनि था। बहरहाल वॾी महिरबानी पीर बख्श बंगवार साहब जी। नाज़रीन, तव्हां गुफ़्तगू ॿुधी, सीनियर साहब आहिनि, आवाज़ TV सां वाबस्ता आहिनि पीर बख्श बंगवार साहब, उनजी तव्हां गुफ़्तगू ॿुधी आहे त सुभाणे ताईं सॼो मामिलो क्लियर थींदो त कंदकोट जे PS ते कहिड़ा उम्मीदवार मैदान ते अचनि पिया। अॼु तेसीं ताईं अला भाई।